आहे उहो सोशल मीडिया जे ज़रिए कीअं पाण अपॉर्चुनिटीज़ हंट कयूं ऐं उनजो पॉज़िटिव इस्तेमालु कीअं कजे ऐं जेको आहे कीअं असां उनखे फ्रूटफुल बणायूं। सभ खां पहिरियां त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त जेको आहे बिकॉज़ ऑफ कोरोना वायरस दुनिया हूअं ई शिफ्ट थिए पई जेको आहे डिजिटल वर्ल्ड ते स्लो शिफ्ट थिए पई, बट हींअर कोरोना वायरस जे करे दुनिया जेका आहे इन ते सोशल मीडिया ते यानी डिजिटल वर्ल्ड ते शिफ्ट थी चुकी आहे। त पाण छो पोइ हिते आहियूं, असां छो नथा सोशल मीडिया खे इस्तेमालु कयूं। तव्हां जेकॾहिं मिसाल वठो इन जो असगर खोसे जो, त असगर खोसो जेको आहे उनखे कंहिं चैनल नेशनल या लोकल चैनल जेको आहे उनखे प्रोमोट न कयो। बाद में जेको आहे हुन सोशल मीडिया जो इस्तेमालु कयो ऐं सोशल मीडिया जे ज़रिए हू सेलिब्रिटी थियो। ऐं हींअर इन जी रिसर्च इहा बि चवे थी त हू जेको आहे अली गुल मलाह जेके काफ़ी टाइम खां काफ़ी सालनि खां अली गुल मलाह ऐं सोराब सुमरो चैनल्स ते कमु कनि पिया, बट उन्हनि खां वधीक जेको आहे हींअर असगर खोसो अर्निंग करे रहियो आहे थ्रू यूट्यूब जे ऐं थ्रू सोशल मीडिया जे जेके ॿिया प्लेटफॉर्म्स आहिनि सोशल मीडिया जा। त तव्हां छो इंतज़ार में आहियो, तव्हांखे केरु धको ॾिए त तव्हां जेको आहे स्टार्ट कयो इहे शयूं। आमतौर ते असां चवंदा आहियूं त असांखे ज़िंदगीअ में जेको आहे को दोस्त हुजे जेको असांखे पुश करे, हा यार तूं करे सघीं थो, उहे दोस्त तमामु घटि तइदाद में हूंदा आहिनि जेके तव्हांखे पुश कनि। फॉर एग्ज़ाम्पल सोशल मीडिया जे ज़रिए असां पाण खे कंपेयर कंदा आहियूं ॿियनि सां, या ॿियनि जूं कुझु जेके आउटिंग जूं कुझु एक्टिविटीज़ ॾिसंदा आहियूं त पाण जेको आहे कॉम्प्लेक्स में हलिया वेंदा आहियूं त असां छो न आहियूं। कंपेरिज़न ख़तमु कयो। सोशल मीडिया ते जेको तव्हां ॾिसो था उहो 100% सच कोन हूंदो आहे। तव्हांखे कान्हे ख़बर त इहा जेको कैमरा जे ज़रिए ॾेखारे वियो आहे बिहाइंड द कैमरा सीन छा आहे। सो कंपेरिज़न न आहे करिणो असांखे। ॿियो जेको मां आम तौर ते असां ॾिसूं पिया था तमामु हिकिड़ी इम्पॉर्टेंट शइ जेका डिबेट शुरू थी वेंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ बहस पिया हलंदा आहिनि, या उहे बहस मज़हब ते हलंदा आहिनि या फ़िरक़नि ते हलंदा आहिनि या सियासत ते हलंदा आहिनि। ॾिसो बाबा, मज़हब, फ़िरक़ो, सियासत इहे सभु जेके बि आहिनि इहे हिकिड़ा ऑलरेडी माइंड सेट थियल हूंदा आहिनि ऐं इहे माइंड सेट के कल्ह टियों कोन थिया आहिनि। इहे माइंड सेट घणनि सालनि खां आहिनि, बचपन खां हुननि जी नर्चरिंग थींदी आई आहे। तव्हां जेकॾहिं हुननि सां बहस कंदो माण्हुनि सां ऐं कमेंट्स जे ज़रिए ऐं तव्हां स्टार्ट थी वेंदो हिकिड़ी यूज़लेस डिबेट में, ऐं जेको आहे तव्हां हुनजो माइंड सेट चेंज नथा करे सघो। तव्हां माइंड करे था सघो त तव्हां पंहिंजो करे था सघो। तव्हांखे कहिड़ो लाचार आहे, ज़रूरी आहे जो तव्हां ॿियनि सां कमेंट में लॻी शुरू थी था वञो, यूज़लेस बहस में शुरू थी था वञो, ऐं उहा जेका अननेसेसरी आहे, जेका लाइफ सां रिलेटेड आहे ई कान। तव्हांजी ज़िंदगी ते फ़र्क़ु पवंदो तव्हांजे हुनजी ॻाल्हाइण सां, न तव्हांजे ॻाल्हाइण सां हुनजी ज़िंदगी ते फ़र्क़ु पवंदो। मां जीअं ॿुधायो त माइंड सेट, सालनि जो माइंड सेट तव्हांजे अधु कलाक जी, कलाक जी, 2 ॾींहंनि जी, 5 ॾींहंनि जी डिबेट में कोन चेंज थींदो। सो महिरबानी करे इन डिबेट्स खां अवॉइड कयो, छो जो माइंड चेंज थींदो ई कोन त इहा डिबेट यूज़लेस आहे। तव्हां पाण ते फोकस कयो, तव्हांखे कीअं जेको आहे बहितर शयूं करे सघो था। उन खां पोइ ॿियो, सोशल मीडिया ते हर माण्हू चाहींदो आहे त मां जेको आहे डिफरेंट नज़र अचां ॿियनि खां, ऐं उहो जेको आहे कहिड़े बि तरीक़े सां पोइ उहो माण्हू पोस्टूं रखंदो आहे। सो कोशिशि कयो त जस्ट बी योर सेल्फ, जेको आहियो सो आहियो। इन में बुर्श हणण जी ज़रूरत कान्हे का, इन में कॉम्प्लेक्स में वञण जी ज़रूरत कान्हे का। अलाह परफेक्ट ठाहियो आहे तव्हांखे। जेकॾहिं तव्हां सोचो था त न मूं में अञा हीअ फ़िल्टर लॻणु घुरिजे, त उन फ़िल्टर जी ज़रूरत कान्हे का। फ़िल्टर हणिणो आहे त उहो दिमाग़ खे हणिणो आहे, पंहिंजी सुठी सोच करणी आहे। हाणे इहे थी वियूं, इन्हनि शयुनि खां बचिणो आहे। हाणे करिणो छा आहे, फेसबुक ते या सोशल मीडिया जे ॿियनि प्लेटफॉर्म ते तव्हांखे पंहिंजी फील्ड जे मुताबिक़, तव्हांजे पंहिंजे इंट्रस्ट जे मुताबिक़ जेके आहिनि तव्हांखे मेंटोर्स ॻोल्हणा आहिनि। उते दुनिया भरी पई आहे, एॾा माण्हू पिया आहिनि जेके हेल्प जे लाइ मौजूदु आहिनि। उन्हनि मेंटोर सां तव्हां कम्यूनिकेशन सुठी रखो, उन्हनि खां गाइडलाइन वठणु शुरू कयो, जहिड़े बि फील्ड में, पोइ चाहे बिज़नेस में हुजे, चाहे जेको आहे तव्हां कंहिं पब्लिक स्पीकिंग में हुजे, चाहे तव्हां जेको आहे कंहिं ॿिए फील्ड। अच्छा, मेंटोर्स त मिली विया, उन खां पोइ राइट इंफॉर्मेशन असांखे कीअं मिले, जेका सोशल मीडिया ते या फेसबुक ते, सोशल मीडिया जा डिफरेंट प्लेटफॉर्म आहिनि, यूट्यूब हुजे या जेको आहे तव्हांजो सोशल मीडिया में फेसबुक हुजे या कंहिं ॿिया इंस्टाग्राम हुजे या कंहिं ॿिया प्लेटफॉर्म्स हुजनि,
उन्हनि ते जेका इंफॉर्मेशन सराउंडिंग में हूंदी आहे उहा इंफॉर्मेशन तव्हांजे लाइ इंफॉर्मेशन खे बि फिल्टर हणणु शुरू कयो। जेको तव्हां पंहिंजे फ़ोटुनि खे फिल्टर हणणु शुरू था कयो, उन फ़ोटुनि खे फिल्टर हणणु छॾियो। जेका इंफॉर्मेशन तव्हां सोशल मीडिया था खणो था उन खे फिल्टर हणण जी कोशिशि कयो। करेक्ट इंफॉर्मेशन खणणु उहा वॾी हूंदी आहे, इम्पॉर्टेंट हूंदी आहे। हर इंफॉर्मेशन तव्हांजे लाइ न हूंदी आहे। मिसाल तौरु तव्हां हणो ॻोल्हियो पंहिंजे हिसाब सां जेका इंफॉर्मेशन, ज़रूरी न आहे त इंफॉर्मेशन जेका तव्हांखे सोशल मीडिया ॾेखारे, जेका माण्हू ॿिया शेयर कनि, हर माण्हू पंहिंजे माइंड सेट मुताबिक़ इंफॉर्मेशन शेयर कंदो आहे। तव्हांखे उहा इंफॉर्मेशन बचणी आहे, उन इंफॉर्मेशन खां बचिणो आहे। हरू भरू शेयरिंग में न लॻी वञो। जीअं हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां, कोरोना वायरस जा माण्हू अलाए केॾा इलाज पिया था ॿुधाइनि। छा उहे इलाज सही आहिनि हिन वक़्त ताईं? जेके बि असांखे इलाज हिन ते नज़र आया आहिनि, ऐं वरी माण्हू उनखे शेयर बि कनि था। उन खां अलावा वरी कल्ह मां राति हिकिड़ी ॿी पोस्ट ॾिठी जेका वरी तमामु घणनि माण्हुनि शेयर बि कई। वरी असांजे TLT जे ग्रुप ते बि जेको आहे हुननि छॾी हुई, पोइ मां उनखे अप्रूव न कयो पोस्ट खे। उन में इहो हुयो त जेको आहे वज़ीर आज़म जो फ़ोटो हुयो, उन में ऐं लिखियलु हुयो कमेंट में ओके लिखो ऐं जेको आहे हिन पोस्ट खे शेयर कयो ऐं तव्हांखे जेको आहे हिकिड़ो नंबर अची वेंदो, पोइ उन ते तव्हां कॉल कजो त तव्हांखे रोशन मिलंदो। त यार कहिड़े क़िस्म जी तव्हां जेको आहे वरी माण्हू शेयर बि कनि पिया उनखे। या इन खां अलावा पहिरियां बि तव्हां ॾिसंदो त जेकॾहिं छोकिरी जो फ़ोटो हूंदो आहे कंहिंजो बि, त उनखे चवंदा आहिनि त शेयर कयो ऐं जेको आहे तव्हांखे पोइ हिनजो मोबाइल नंबर मिलंदो या तव्हांखे कॉल कंदा हू। यार थोरो इंफॉर्मेशन खे फिल्टर हणो ऐं माण्हू ईअं अंधाधुन शुरू न थी वञे उनखे शेयर करण में। फॉर एग्ज़ाम्पल हू ईअं छो हूंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जी इंफॉर्मेशन छो हूंदी आहे? हू पंहिंजे पेज जी प्रमोशन चाहींदा आहिनि। हू चाहींदा आहिनि असांजो पेज जेको आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते शेयर थिए ऐं ज़ाहिर आहे शेयर थींदो त हुन पेज जी प्रोडक्ट जेका आहे प्रमोशन थींदो ऐं पेज ते लाइक्स वधंदा। सो इन पेज जी प्रमोशन, हू पंहिंजे पेज जे प्रमोशन जे चकर में तव्हां खां इहे अहिड़े क़िस्म जूं शयूं हणी करे तव्हां खां जेको आहे उहे शयूं शेयर कंदा आहिनि। मूंखे ख़बर आहे जेके मूंखे ॾिसनि पिया इहे अहिड़ियूं शयूं न कंदा आहिनि, बट वरी बि इहो जेके दोस्त तव्हांजा हुजनि उन्हनि खे तव्हां ॿुधायो। इंट्रस्ट जा पेज ॻोल्हणा आहिनि, पंहिंजे इंट्रस्ट जा जेके आहिनि ऑर्गेनाइज़ेशन्स ॻोल्हणियूं आहिनि, पंहिंजे इंट्रस्ट जा मेंटोर्स ॻोल्हणा आहिनि। हाणे तव्हां वटि ठीकु ठाकु फ्रेंड्स एड आहिनि फेसबुक ते। हाणे उहे फ्रेंड्स जेके तव्हांखे खपे इंफॉर्मेशन, उहा इंफॉर्मेशन तव्हां कीअं हथु कयो? मिसाल तौरु जेको मुंहिंजो हिकिड़ो वे आहे, मां छा कंदो आहियां, पेज जेके मुंहिंजी चॉइस जा हूंदा आहिनि, जिन जी पोस्ट मां चाहींदो उहा मिस न थिए, उन पेज खे मां लाइक कंदो आहियां ऐं उन पेज खे मां लाइक करे उन जा नोटिफिकेशन ऑन कंदो आहियां। हिकिड़ो त नोटिफिकेशन ऑन थींदा आहिनि, ॿियो उनखे मां रखंदो आहियां सी फस्ट ते। तव्हां 30 पेज जेके आहिनि तव्हां रखे सघो था, बट नोटिफिकेशन तव्हां अनलिमिटेड पेजिस जा जेके आहिनि तव्हां ऑन करे सघो था ऐं उहे तव्हां ॾिसी सघो था। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन जी पोस्ट मूंखे न वणंदी आहे, उहे मूं वटि फेसबुक ते एड आहिनि, बट उन खां जेको आहे उहे मूं वटि अनफॉलो थियल हूंदा आहिनि। मां उन पोस्ट न ॾिसणु चाहींदो आहियां जेके हरू भरू डिबेट कंदा आहिनि, उन्हनि जा मां कमेंट बि डिलीट करे छॾींदो आहियां। सो इहो हिकिड़ो मुंहिंजो वे आहे। तव्हां पंहिंजो वे ॾिसिजो, तव्हांजो पंहिंजो वे छा आहे, कीअं था इन्हनि शयुनि खे डील करे ॾिसो। ऐं वरी बि हिकिड़ो दफ़ो चवंदुमि त इंफॉर्मेशन जेका बि सोशल मीडिया था खणो उन खे फिल्टर हणो। सभु इंफॉर्मेशन तव्हांजे लाइ न आहे। अलाए छा माण्हू शेयर कनि पिया था, बट इहा सभु इंफॉर्मेशन तव्हांजे लाइ न आहे। तव्हां उनखे फिल्टर हणो ऐं फिल्टर हणी करे उहा शइ खणो। छो जो हिकिड़ी शइ चवंदा आहिनि त जेको आहे हर शइ जो इलाजु आहे, हर शइ जो इलाजु आहे, पर माण्हू तव्हांजे दिमाग़ में वहम भरे छॾे इन जो इलाजु कोन्हे को। सो अॼुकल्ह माण्हू त महदूद थी विया आहिनि कोरोना जे करे, बट जेको आहे जेका इंफॉर्मेशन फेसबुक, व्हाट्सएप ऐं इन्हनि मुख़्तलिफ़ ज़रियनि सां असांखे मिले थी, इहे माण्हू असांजी इन इंफॉर्मेशन जे ज़रिए असांजे अंदरि वहम भरनि था। सो उन वहम खां बचो। ऐं जॾहिं वहम खां बचंदो त तव्हां हिकिड़ो पाण सां हूंदो। हिकिड़ो दफ़ो मां वरी रिपीट कंदो हलां, मुंहिंजो मेथड छा आहे सोशल मीडिया खे यूज़ करण जो। मुंहिंजो मेथड इहो आहे त जेके मुंहिंजी फील्ड सां रिलेटेड ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, जेके मुंहिंजी फील्ड सां रिलेटेड माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि जा पेज जेके आहिनि मां लाइक कंदो आहियां ऐं उन्हनि माण्हुनि जी जेका पोस्ट आहे उहा मां सी फस्ट ते रखंदो आहियां। हाणे इहो ऑप्शन सी फस्ट जो तव्हांखे मिलंदो उन में फॉलोइंग में। जॾहिं तव्हां फ्रेंड ऐड कंदा हो या उनजो पेज लाइक कंदा हो, लाइक जे भरिसां हिकिड़ो फॉलोइंग जो बटन हूंदो आहे, फॉलोइंग में वेंदो त उते हिकिड़ो सी फस्ट जो ऑप्शन हूंदो आहे जेको तव्हां रखे सघो था। सी फस्ट तव्हां 30 पेजिस जा रखे सघो था।
ऐं जेको आहे हा अनीस मां ॿुधायां थो तव्हांखे गानो, पर उहो तव्हांखे लाइव कॉल थो कयां, उन ते मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। सी फस्ट ते रखो 30 पेजिस, बट उन खां जेकॾहिं वधीक थी था वञनि त नोटिफिकेशन ऑन रखो उन्हनि पेजिस जा। उहो बि तव्हांखे फॉलोइंग जे बटन में मिलंदो, फॉलोइंग में वेंदो, टर्न ऑन नोटिफिकेशन कंदो, उन में हिकिड़ो स्टैंडर्ड नोटिफिकेशन हूंदो आहे, ॿियो ऑल नोटिफिकेशन हूंदो आहे। स्टैंडर्ड नोटिफिकेशन में हाणे तव्हांखे कुझु नोटिफिकेशन मिलंदा, बट टर्न ऑन नोटिफिकेशन ऑल कंदो त तव्हांखे उन पेज जी पोस्ट जा हर नोटिफिकेशन तव्हांखे मिलंदो। सो इहो हिकिड़ो मुंहिंजो सोशल मीडिया जो टूल आहे। न त इहा इन्फॉर्मेशन मूंखां मिस थी वेंदी आहे, जेके ऑर्गेनाइज़ेशन जिन जेके मेंटोर्स आहिनि, जंहिंजी मां चाहींदो आहियां उहा मिस न थिए। त उहा छो जो 5000 फ्रेंड्स ऐड आहिनि त डेफिनेटली इहा तव्हां हर पोस्ट ताईं रीच नथा करे सघो। सो मुंहिंजो मेथड इहो आहे, तव्हां पंहिंजो मेथड ॾिसो, उन्हनि माण्हुनि खे ॻोल्हियो ऐं उन्हनि माण्हुनि खे अहिड़े तरीक़े सां जेको आहे फॉलो कयो। सोशल मीडिया खां तव्हां भॼी नथा सघो, छो जो अॼुकल्ह जी जेका दुनिया आहे, तव्हां हर माण्हू चाहे थो त मां दुनिया सां कनेक्टेड रहां। भॼणु इम्पॉसिबल आहे। जॾहिं खां तव्हां को एंड्रॉयड मोबाइल यूज़ करणु छॾियो, या स्मार्टफोन यूज़ करणु छॾियो, या कंप्यूटर यूज़ करणु छॾींदो, तॾहिं ई तव्हां भॼी सघो था, अदरवाइज़ तव्हां नथा भॼी सघो। ऐं जेकॾहिं तव्हां न भॼण बि चाहींदो बि त तव्हां न भॼी सघंदो, बिकॉज़ इन जे करे त जेको आहे अॼुकल्ह तव्हांजो इवन बिज़नेस बि सोशल मीडिया जे ज़रिए थो थिए। इवन सम्झो त दुनिया जेका आहे शिफ्ट थी वई आहे फ्रॉम फिज़िकल टू डिजिटल वर्ल्ड। सो डिजिटल वर्ल्ड खां तव्हां नथा भॼी सघो, ख़ासि करे तव्हां जहिड़ो माण्हू जेको अपडेट रहे थो, टेक्नोलॉजी सां कमु करे थो, इहो माण्हू नथो भॼी सघे। ऐं इहो वेस्ट ऑफ टाइम छो थो थिए, उहो तव्हां सोचो कहिड़े एक्टिविटीज़ में थो थिए, त उहे एक्टिविटीज़ तव्हां ख़तमु कयो। बाक़ी तव्हां सोशल मीडिया खां भॼी नथा सघो। तव्हांजो इंट्रस्ट छा में आहे, छा था थियणु चाहियो? एज़ अ ट्रेनर, एज़ अ पब्लिक स्पीकर मां फाइंड कंदो आहियां, फॉर एग्ज़ाम्पल जेको दुनिया जो मशहूरु पब्लिक स्पीकर आहे ऐं ट्रेनर आहे, जंहिंखे टोनी रॉबिन्स बि सॾियो वेंदो आहे, या एंथनी रॉबिन्स बि सॾियो वेंदो आहे। मां उन खे ॻोल्हियो, मां पहिरियां सर्च कयो गूगल ते जेके टॉप स्पीकर्स आहिनि दुनिया में, मां उन खे ॻोल्हियो ऐं उन जे इंस्टाग्राम पेज खे फॉलो कयो, मां उन खे फेसबुक ते फॉलो कयो, मां उन खे यूट्यूब ते फॉलो कयो। इहे मुंहिंजो मेथड आहे। उन खां पोइ उनजी पोस्टूं मां सी फस्ट ते रखे छॾियूं ऐं नोटिफिकेशन्स ऑन करे छॾिया। उन खां पोइ ॿियो जेको मूंखे स्पीकर नज़र आयो या गूगल ते मिलियो, उहो साइमन सिनेक हुयो, त मां उन साइमन सिनेक खे फॉलो कयो। यानी अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजी फील्ड जे माण्हू तव्हां गूगल ते सर्च कंदो, ऐं गूगल ते सर्च करे जेको आहे तव्हां ईअं उन्हनि खे फॉलो करणु शुरू कंदो। बाक़ी हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांखे ॿुधाए छॾियांव त आम तौर ते असांजी ज़िंदगी में जेके दोस्त आहिनि, वरी उहे ई दोस्त फेसबुक ते बि हुजनि ऐं उन्हनि सां ई रुॻो कम्युनिकेशन हुजे, त पोइ तव्हांजी ग्रोथ जेको आहे मूंखे लॻे थो इम्पॉसिबल आहे। त जेके दोस्त तव्हांखे इनकरेज नथा कनि, जेके फिज़िकल वर्ल्ड में जंहिंसां तव्हां रोज़ु मिलो था, वरी उन्हनि सां ई कम्युनिकेशन सोशल मीडिया ते बि रखो, त पोइ तव्हां सोशल मीडिया जो पॉज़िटिव यूज़ नथा कयो। पोइ त बहितर अथव त तव्हां ईअं डायरेक्ट ई मिलो। तव्हां ॻोल्हियो अहिड़ा माण्हू जेके तव्हांखे अॻिते पुश कनि, अॻिते वधाइनि, उहे तव्हांखे मिलंदा सोशल मीडिया ते। ऐं सोशल मीडिया ते अॼुकल्ह हर माण्हू लाइव अचे थो। जेको भलो मोटिवेशनल स्पीकर आहे निक वुजाइसिक, जेको विदाउट आर्म्स एंड लेग्स जे पैदा थियो, उहो बि राति लाइव आयो फेसबुक ते ऐं मां हुनजो वीडियो ॿुधो। ऐं हुन ई इहो ई चयो त पोइ जेसि ताईं हीअ टाइम आहे त मां जेको आहे डेली लाइव ईंदुमि। पोइ मां हुनजो टाइम नोट करे छॾियो आहे। मां हींअर जॾहिं बि उहो लाइव ईंदो, मां उन जे वञी चैनल ते ऐं मां उहो वीडियो ॾिसंदुमि ऐं मां हुन सां इंटरेक्ट कंदुमि। तो साॻे वे में तव्हां ॾिसो तव्हांजा कहिड़ियूं इंट्रस्ट आहिनि, ऐं उन इंट्रस्ट मुताबिक़ जेको आहे तव्हां अॻिते वञो। सोशल मीडिया वॾो टूल आहे बिज़नेस जे प्रमोशन जे लाइ। बिल्कुलु MB मशहूरी, तव्हां सही था चओ। जॾहिं खां सोशल मीडिया पाकिस्तान में फैलिजी आहे, यकीन कयो एज़ अ बिज़नेस ओनर असांजी ऑर्गेनाइज़ेशन जो पब्लिसिटी जो ख़र्चो बची वियो आहे। न त इन खां पहिरियां असां बैनर्स ठाहींदासीं, पंफलेट ठाहींदासीं, न्यूज़पेपर्स में ॾींदासीं, मुख़्तलिफ़ ॿिया टूल यूज़ कंदासीं, वॉल चेकिंग कराईंदासीं। बट हिन वक़्तु जेको आहे सोशल मीडिया जे ज़रिए असांजे पेज खे ॾाढा प्रमोशन्स मिली रहिया आहिनि, ऐं असांखे जेको आहे ॾाढो असांजा एक्सपेंसिस जेके आहिनि सेव थिया आहिनि असांजी मार्केटिंग जा। ऐं मां ॾिसां पियो असांजा जेके बि हींअर कारोबार हलनि पिया, उहे सोशल मीडिया ते ई पब्लिसिटी थिए पई। जीअं आमिर असांखे हीअं जॉइन कयो वेठो आहे, आमिर जो बिज़नेस सॼो जेको मोबाइल जो आहे उहो सॼो हले ई सोशल मीडिया जे करे पिए थो। का नई मोबाइल ईंदी अथसि, टैबलेट ईंदो अथसि, उहो रखंदो आहे
इवन ॿाहिरि वञे थो उहा बि ख़बर पवंदी आहे त आमिर ॿाहिरि वियो आहे। सोशल मीडिया जे पावरफुल वेपन आहे ऑनलाइन बिज़नेस जे लाइ। एग्ज़ैक्टली तव्हांखे जेको आहे फेसबुक ते पेज ठाहे करे तव्हां पंहिंजो प्रोडक्ट सेल करे सघो था। मुंहिंजो जेको आहे पंहिंजो ऑर्गेनाइज़ेशन आहे द लर्नर्स जे नाले सां। उन खां अलावा जेको आहे मुंहिंजी हिकिड़ो नंढड़ो बिज़नेस आहे क्लॉथिंग जो, उहो आहे इशाल एंटरप्राइज़ जे नाले सां, जेको मां कराची मां उनजा प्रोडक्ट्स वठंदो आहियां। उन में कॉस्मेटिक थी वियो, उन में क्लॉथ्स थी विया, मुख़्तलिफ़ ॿियूं शयूं थी वियूं जेके मां हिते नौशहर अफ़रोज़ में थ्रू सोशल मीडिया जे सेल कंदो आहियां। यानी उन में मुंहिंजी टीम आहे उहो सेल कंदी आहे। सो यानी जेको आहे सोशल मीडिया हिकिड़ो टूल आहे जंहिंजे ज़रिए तव्हां घर वेठे ऑनलाइन बिज़नेस बि करे सघो था। थोड़ा माण्हू इन जे करे बि लॉ ऑफ रिएक्ट कंदा हूंदा न, मिसाल तौरु हू तव्हांखे अंडर एस्टिमेट कंदा हूंदा या चवंदा हूंदा यार हीअ अञा नंढो ॿारु आहे, हीअ वरी वॾियूं ॻाल्हियूं थो करे, शायदि इन जे करे बि थी सघे थो। ऐं इहो थींदो आहे छा आहे जो माण्हू जेको आहे ॾिसंदा आहिनि तव्हांखे काफ़ी सालनि जी हिकिड़ी अज़म्पशन रखे वेठो हूंदा आहिनि, अच्छा यार हीअ त हू हुयो न फलाणो जेको हीअं हूंदो हुयो। उहो इम्प्रेशन तव्हांजे बारे में अपडेट न कंदा आहिनि। हालांकि तव्हां अपडेट थींदा था वञो ॾींहों ॾींहुं, बट इन्हनि जो इम्प्रेशन अञा ताईं उहो पुराणो ई हूंदो आहे तव्हांजे बारे में। जेके सम्झंदा आहिनि त हीअ त कुझु बि कोन्हे, हीअ त कल्ह को ॿारु आहे, हीअ त नंढो हूंदो त हीअं कंदो, हीअ त पहिरियां हीअं हूंदो हुओ, उहो इम्प्रेशन तव्हांजे बारे में रखे वेठा आहिनि। शायदि इन जे करे जेको आहे इहे माण्हू तव्हां सां ईअं कनि था। बट हींअर मां चाहियां थो त उहे पंहिंजो इम्प्रेशन अपडेट कनि। बट जे उहे पंहिंजो इम्प्रेशन अपडेट नथा कनि त एटलीस्ट तव्हां जेको पाण खे अपडेट कंदा पिया था अचो उहो कॾहिं बि स्टॉप न थियणु घुरिजे। यस, जेकॾहिं क्रिटिसाइज़ कनि था ऐं ब्लेम कनि था त तव्हां थोरो पंहिंजी पोस्ट खे रिव्यू कयो। मिसाल तौरु तव्हांजी जेका पोस्ट आहे उहा पोस्ट जेको आहे पॉलिटिकल न हुजे हिकु त, ऐं ॿी जेको आहे उहा पोस्ट तव्हांजी का रिलीजियस न हुजे, न ई का हुन में फ़िरके वारियत वारी पोस्ट हुजे। जॾहिं तव्हां इहे शयूं कंदो त पोइ तव्हां रेडी रहो उन्हनि शयुनि खे फेस करण जे लाइ। तव्हां मिसाल तौरु हर शइ में इन नथा थी सघो। मां ॾिठो आहे माण्हू सियासत में बि पूरा आहिनि, माण्हू मज़हब में बि पूरा आहिनि, माण्हू कोरोना जा इलाज बि खयो था अचनि, माण्हू एंटीबायोटिक लॻो पियो आहे सोशल मीडिया ते। तव्हांखे चूज़ करिणो पवंदो। मां जीअं पहिरियां आहियो त हर पंहिंजी इंफॉर्मेशन खे फ़िल्टर हणो। इंफॉर्मेशन शेयर करणु वक़्तु, इंफॉर्मेशन पढ़णु वक़्तु, इंफॉर्मेशन ॿुधणु वक़्तु उनखे फ़िल्टर हणणु तव्हांजो कमु आहे। तव्हां हर शइ में एक्सपर्ट नथा थी सघो। शायदि इन जे करे पॉलिटिकल तव्हां शइ रखंदो त पॉलिटिकल रिस्पॉन्स तव्हांखे मिलंदो। पॉलिटिकल जेको असां वटि हले पियो थो सिस्टम, सो उनखे तव्हां अवॉइड कयो त तव्हां कहिड़े क़िस्म जी पोस्ट रखो था। हा, तव्हां हिकिड़ी क्रिएटिव पोस्ट था रखो, नॉलेज शेयर था कयो, ॿियनि जी हेल्प था कयो, उन ते माण्हू मां ॾिठो आहे रिएक्ट नथा कनि, लाफ उन ते माण्हू लव था ॾियनि। मां हमेशह इहा शइ ॾिठी आहे सोशल मीडिया ते। जॾहिं तव्हां पॉलिटिकल डिस्कशन कंदो त पॉलिटिकल डिस्कशन में माण्हू तव्हांखे क्रिटिसाइज़ बि कंदा, माण्हू तव्हां सां बदतमीज़ी बि कंदा, ऐं माण्हू तव्हां सां जेको आहे ॿियूं शयूं ऑटोमेटिकली लफ़्ज़ तव्हांजे लाइ यूज़ कंदा। बट इन में तव्हां फ़िल्टर हणो, छो जो तव्हां एंटीबायोटिक थियण जी कोशिशि न कयो। तव्हां हर शइ में फिट नथा थी सघो। हिकिड़ो प्रोफेशनल जेको आहे माण्हुनि जे लाइ हूंदो आहे, उन ते तव्हां पंहिंजो प्रोफाइल ईअं ठाहींदो जीअं तव्हांजी हिकिड़ी CV अपडेट थींदी आहे। ऐं लिंक्डइन ते तमामु वॾियूं कंपनियूं जॉब पोस्ट कंदियूं आहिनि, उतां तव्हां जॉब फाइंड करे सघो था। उते तव्हांखे मेंटोर्स ईज़ीली मिलंदा। कंहिं कंपनी जो मैनेजर खपे उहो तव्हांखे मिली वेंदो। तव्हांजो प्रोफाइल जेको आहे ॾाढो स्ट्रॉन्ग थींदो। वरी उन ते असां जहिड़ा दोस्त उनखे जेको आहे इंडोर्स बि कंदा आहिनि त तव्हां में हीअ वाक़ई स्किल आहे। जॾहिं उहो उन ते इंडोर्समेंट मिलंदी आहे त तव्हांजो हिकिड़ो प्रोफाइल उहो मज़बूत ठहंदो वेंदो आहे। सो लिंक्डइन हिकिड़ो प्रोफेशनल माण्हुनि जे लाइ तमामु भलो प्लेटफॉर्म आहे ऐं हुते तव्हांखे जॉब्स बि मिली सघनि थियूं। तव्हां पंहिंजे प्रोफाइल खे अपडेट रखो, बट कंपनियूं तव्हांखे पाण ॻोल्हींदियूं त लिंक्डइन ते पाण ऑफर तव्हांखे उहा शइ नज़र ईंदी त हीअ जॉब अवेलेबल आहे। ओके, थैंक यू वेरी मच गाइस। इंशाल्लाह वरी मिलंदासीं। लख कुर्ब तव्हांजा। ख़ुशि रहो, आबाद रहो। अल्लाह हाफ़िज़।